अस्सलाम वालेकुम दोस्तों। ज़ेड टीवी सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। असांजे इंतिहाई बहितरीन अदाकार सुठे हिदायतकार मोहतरम अज़ीज़ सांगी जे हवाले सां मूं कुझु वक़्त अॻु में पंहिंजे हिन चैनल तां हिकिड़ी वीडियो रखी ऐं उन में हिकिड़ी गुज़ारिश कई हुई, हिकिड़ो अर्ज़ु रखियो हुयो, हिकिड़ी रिक्वेस्ट कई हुई त अज़ीज़ सांगी जे मसइले खे कंहिं बि तरीक़े सां हल कराइण जी कोशिशि कनि उहे धुरियूं जेके पहुच वारियूं आहिनि, जेके वस वारियूं आहिनि। हर माण्हू कोशिशि कंदो आहे त भले जे लाइ क़दम वधाइजे, सुठे कम जे लाइ हिकिड़ी विख अॻिते वधाइजे। पोइ सुठे क़दम, सुठी सोच जे लाइ, सुठे कम जे लाइ जॾहिं माण्हू क़दम वधाईंदो आहे त पोइ क़दम सां गॾु ॿिया क़दम मिलंदा आहिनि, उहो हिकिड़ो काफ़िले जी सूरत अख़्तियार कंदो आहे। यकीनन झेड़ींदड़ धुरियूं जो जेको नुक़सानु थियो आहे उहो त पंहिंजी जाइ ते आहे, पर आईंदा को नुक़सानु थिए इन खां बचाव जे लाइ ॿिन्ही धुरनि खे कंहिं हिकिड़ी जाइ ते वेही करे, छाकाणि त हर मसइले जो जेको हल आहे उहो ॻाल्हियूं हुजनि थियूं ऐं ॻाल्हियुनि खां सवाइ को मसइलो हल नथो थिए। सो बहरहाल लाड़काणे जी सुञाण धुरनि सिविल सोसाइटी जंहिंमें हर तबिके फ़िक्र जो माण्हू शामिलु हुयो, चङा मुड़ुस बि शामिलु हुया, उलमा बि शामिलु हुया ऐं सियासी धुरियूं बि शामिलु हुयूं। इन्हनि सभिनी गॾिजी करे उन धुर ॾांहुं मिंथ मेड़ काफ़िलो सुलह जे लाइ जेको आहे सो पहुतो आहे। उन धुर ॾांहुं जेका धुर अज़ीज़ सांगी सां जहिड़ींदड़ आहे, इंतिहाई सराही महसूस थी त हेतिरनि सालनि खां पोइ हिकु मिंथ मेड़ काफ़िलो जेको ठाह जे लाइ, जेको चङे जे लाइ, जेको सुलह जे लाइ ओॾां वियो ऐं अगली धुर उन काफ़िले खे तमामु बहितरीन मोट ॾिनी, मान ॾिनो ऐं कुझु वक़्त कुझु ॾींहंनि जी मोहलत घुरी त असांखे मोहलत ॾियो त असीं सोचे तव्हांखे रिप्लाई कंदासूं, जवाबु ॾींदासूं। ऐं कवी उमेद आहे त हीउ जेको मिंथ मेड़ काफ़िलो उन धुर ॾांहुं वियो आहे उनखे सुठी मोट मिलंदी ऐं मुंहिंजे ख़्याल में त जल्द अज़ीज़ सांगी ऐं उनजी जेकी ॿी धुर आहे सांगी बिरादरी जी, उन्हनि जो इंशा अल्लाह ताला जेको आहे सो टेबल टॉक्स थींदियूं, ॻाल्हियूं थींदियूं ऐं थियण बि घुरिजनि, छाकाणि त झेड़ो कंहिं बि हवाले सां सही कोन्हे को ऐं लाज़मिया झेड़े सां जेको आहे सो नुक़सानु ई थींदो ॿिन्ही धुरनि जो। सो सलाम हुजे लाड़काणे जी उन्हनि धुरनि खे, उन्हनि माण्हुनि खे जिन मिंथ मेड़ काफ़िले जो सोचे करे हिकिड़ो जेको आहे सो बहितरीन क़दम खयो आहे त जीअं इहो मसइलो हल थी सघे। सो अवां सॼी सिंध वासियुनि खे भई मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, गुज़ारिश आहे त हीउ जेको मिंथ मेड़ काफ़िलो ठाह जे लाइ, सुलह जे लाइ वियो आहे ऐं उनखे बहितर मोट जी उमेद असीं रखूं था ऐं उमेद था कयूं त हीउ मसइलो इंशा अल्लाह ताला जल्द हल थी वेंदो, इंशा अल्लाह ताला।